مولاي صل وسلم دائما أبدا على حبيبك خير الخلق كلهم. مولاي صل وسلم دائما أبدا على حبيبك خير الخلق كلهم. الحمد لله رب العالمين والصلاة والسلام على أشرف الأنبياء والمرسلين وعلى آله وأصحابه وأهل بيته أجمعين. أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في القرآن الكريم: أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. وقل رب ارحمهما كما ربياني صغيرا. وقال الله تبارك وتعالى في شان حبيبه الكريم: إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسلیما. بآواز بلند درود پاک: اللہم صلی علی سیدنا و مولانا محمد وعلی آلہ وأصحابه وأهل بيته أجمعين. पोखणी अथई त पोख अदा न दवी दई मुंद चढ़ी. पानी थी दुई पोयारो पोए सुकी थी दई सोक. जिते लुणंदो सजो लोक मता सिकी हिकड़े संगला. मुअज़्ज़ज़ सामईन किराम, जियां तव्हां खे मालूम आहे त अॼु ॻोठ हाजी दरिया खान राजपर जे अंदरि मरहूम मग़फ़ूर असांजे मोहसिन, असांजे दोस्त, असांजे भाउ अदा अली हसन मरहूम जे रूह जे ईसाले सवाब जे नियत सां, उन जे बख़्शिश जे नियत सां, उन जे दरजात जे बुलंदी जे नियत सां, उन जे बचड़न मोहतरम दीदार हुसैन, मोहतरम हाजी हलीम, मोहतरम इमदाद अली,
चेयरमैन पंहिंजे यूसी जो ऐं उन जे ॿियनि बचड़नि नाला कोन था अचनि गॾिजी करे पंहिंजे बाबा जे मग़फ़िरत जे लाइ अल्लाह जे ज़िक्र ऐं उन जे सुहिणे महबूब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे दुरूद ऐं सहाबा जी अज़मत ऐं आले रसूल जी मुहब्बत ऐं औलिया अल्लाह जी निस्बत ऐं क़ुरान करीम जी तिलावत वारी हिकु महफ़िल सजाई आहे। इंशाअल्लाह ताला अल्लाह जी ज़ात बाबरकात इन सुहिणी महफ़िल जे सदके में मरहूम जी भी मग़फ़िरत फरमाईंदो ऐं अल्लाह जे रहमत जी इहा वॾी निशानी आहे महबूब जे उम्मत जे मथां। जॾहिं भी अल्लाह जी रहमत जो मींहुं गुलाब जे गुलनि ते वसंदो आहे त दोस्त उन जे हेठों जेके कंडा हूंदा आहिनि उहा बारिश उन्हनि खे बि महरूम कान कंदी आहे। अल्लाह एॾो रहीम आहे, एॾो करीम आहे। इंशाअल्लाह ताला दुआए मग़फ़िरत जी नियत ताहे मरहूम अली हसन जी उनखे त मुंहिंजो रब इंशाअल्लाह ताला बख़्शींदो छो त मुंहिंजे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो फरमान आहे रहमतल लिल आलमीन फरमायो जंहिं भी जगह ते 40 ईमान वारा मोमिन गॾु थींदा आहिनि। घणा ईमान वारा ॻाल्हाईंदा अचो 40 ईमान वारा गॾु थींदा आहिनि ऐं उहे 40 ईमान वारा जॾहिं हथड़ा खणी रब्बे ज़ुल जलाल जे दरबार में दुआ घुरंदा आहिनि त मुंहिंजे करीम आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मुंहिंजो अल्लाह तो फरमाए इन्न रब्बकुम हय्युन करीम यस्तहयी मिन अब्दिही इज़ा रफ़अ यदैहि अन यरुद्दहुमा सिफ़रा। ताजदार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त बेशक मुंहिंजो परवरदिगार तो फरमाए त मां हय्युन करीम ज़िंदह कंदड़ भी आहियां मेहरबानियूं कंदड़ भी आहियां। मुझे अल्लाह फरमायो यस्तहयी मिन अब्दिही मूंखे पंहिंजे बाने खां हया ईंदो आहे मूंखे पंहिंजे बाने खां हया ईंदो आहे। यस्तहयी मिन अब्दिही मूंखे पंहिंजे बाने खां हया ईंदो आहे। या अल्लाह तुंहिंजी ज़ात बेनियाज़ आहे तोखे पंहिंजे बाने खां हया कीअं थो अचे। अल्लाह फरमाए थो इज़ा रफ़अ यदैहि जॾहिं न मुंहिंजो बानो मां करीम रब जे दरबार में हथड़ा खणंदो आहे त मां अल्लाह खे उन बाने खां हया ईंदो आहे। कहिड़ो हया ईंदो आहे ऐं यरुद्दहुमा सिफ़रा रब तो फरमाए मांखे हया ईंदो आहे जेको सॼी दुनिया खे छॾे अॼु मां करीम रब जे आॾो झोली फैलाए थई मां इन जा हथ ख़ाली कीअं मोटायां। अजीज़ा ने मन ताजदार मदीना सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात फरमायो जॾहिं 40 ईमान वारा गॾिजी करे रब्बे ज़ुल जलाल जे बारगाहे रब्बुल इज़्ज़त में दुआ घुरंदा आहिनि त मुंहिंजो रब उन्हनि जी दुआ रद्द कोन फरमाईंदो आहे। छो त मुझे करीम आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो उन्हनि 40 में घट हिकिड़ो अहिड़ो हूंदो आहे घट में घट हिकिड़ो अहिड़ो हूंदो आहे जेको अहले दिल हूंदो आहे। उन हिकिड़े अहले दिल जे करे अल्लाह जे रहमत के जॾहिं जोश ईंदो आहे बेड़ो सभिनी जो पार थी वेंदो आहे। केतरा ॼणा वेठा आहियूं मुख़्तलिफ़ सूरतुनि में वेठा आहियूं कंहिंखे ॾाढ़ी आहे कंहिंखे ॾाढ़ी कान्हे कंहिंखे पटको ॿधल आहे कंहिंखे पटको कोन्हे को रंग जो अछो आहे को रंग जो कारो आहे। ज़ाहिरी सूरत त सभई हिक ॿिए जी ॾिसी रहिया आहियूं मगर हिन सूरत जी ज़ात उनखे ख़बर आहे त हिन सूरत में छा आहे ऐं उन बारगाहे रब्बुल इज़्ज़त में न की ही सौदो हलंदो न की ही सौदो हलंदो उन यार वटि ही जगह जो सौदो हलंदो आहे। ओ पुलिया जे तू रब नो मिलन चाही तो खोल अंदर दी कोठी अल्लाह जी निगाह बाने जे दिल जे मथा हुंदी आहे। अचो तव्हां के अल्लाह जो कुरान करीम बुधाया। अल्लाह फरमायो यौम ला यंफउ मालु वला बनून इल्ला मन अतल्लाह बिक़ल्बिन सलीम।
मुझे सुने करीम रब फरमायो ओ औलाद जे मथा नाज करण वारा, ओ घणन पुटन जे मथा नाज करण वारा, ओ दौलत जे मथा नाज करण वारा, ओ जमीनुन जे मथा नाज करण वारा, ओ बंगुलन जे मथा नाज करण वारा, ओ कुर्सी जे मथा नाज करण वारा, ओ दुनिया जे ऐशो इशरत जे मथा नाज करण वारा, मुझे बेनियाज रब फरमायो भुलजी न वंजा हिकड़ो ओहो दिहाड़ो अचण वारो आ जंहिंजो नयनो क़यामत आ। ही सिज जेको करोड़े मैलन जे फासले ते आ, अञा सियारे जी मुद्दा सिर थो वञे त सिज तेज थी वियो आ। उन दिहाड़े खे याद कर जंहिं दिहाड़े ही सिज नेज़े जे बराबर हूंदो। नेज़ो छा खे चइबो आ? तुंहिंजे सिरनि जे मथां बराबर हूंदो। उन जे आॾो इंसान ज़ात हूंदी। हे ज़मीन तपी ट्रामे जी थी वेंदी। जॾहिं ट्रामे जहिड़ी ज़मीन थी वेंदी, मिट्टी तपी ट्रामे जी थी वेंदी। हर इंसान पंहिंजे पघर में ॿुॾंदो हूंदो, कोई बि कंहिंखे कोन सुञाणंदो। मुंहिंजे करीम रब पंहिंजे क़ुरान करीम में फरमायो उन दिहाड़े ते न तुंहिंजो औलाद तुंहिंजे कम ईंदो, न तुंहिंजो माल मिल्कियत तुंहिंजे कम ईंदी। मुंहिंजा करीम रब कहिड़ी शइ कम ईंदी? मुंहिंजे अल्लाह फरमायो इल्ला मन अतल्लाह बिक़ल्बिन सलीम। उन दिहाड़े ते कम जरूर ईंदी, पर तुंहिंजो औलाद न, तुंहिंजा पुट न, तुंहिंजूं न्याणियूं न, तुंहिंजा दोस्त न, तुंहिंजा मिट न, तुंहिंजी मिल्कियत न, तुंहिंजी दौलत न। अल्लाह फरमाए तो हीअ दिल तुंहिंजे कम ईंदी। दिल बि कहिड़ी कम ईंदी? जंहिं दिल खे हिन दुनिया जे अंदर हथनि सां कमोकार कयो हूंदई, हारी आहीं हथनि सां हार पो कयो हूंदई, ज़मींदार आहीं ज़मींदारी कई हूंदई, आफीसर आहीं नौकरी कई हूंदई, जंहिं हथ कार ॾे कयो ऐं हीअ दिल पंहिंजे यार ॾे कई, उनखे हीअ दिल क़यामत में भी कम अचण वारी आ। संभाल दोस्त, संभाल दोस्त, मुंहिंजा दोस्त अजीज, इन दिल जो ख्याल कर। छो त मुंहिंजो बेनियाज़ रब ऐं मुंहिंजो मदीने जो ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात न मस्जिद में मिलण वारो आ, न मंदर में मिलण वारो आ, न मक्के में मिलण वारो आ, न मदीने में मिलण वारो आ, न बंगले में मिलण वारो आ, न पट में मिलण वारो आ। खुदा मिलंदो ज़रूर आ, मुस्तफ़ा मिलंदो ज़रूर आ। काथे मिलंदो आ मुंहिंजा दोस्त अजीज? न की हेॾे मिलंदो, न की हेॾे मिलंदो, न की होॾे मिलंदो, न की होॾे मिलंदो। तुंहिंजो खुदा ऐं मुस्तफ़ा तोखे मिलंदो ज़रूर, मगर तुंहिंजे ई वजूद में मिलंदो। सोने लतीफ़ सरकार फरमायो पञी छो वणकार अल्लाह तू हित न गोली हो तखे लिखो की न लतीफ़ चे पारो चोबे पार थी सती मधु संदरो पिरत पुनल सी पार तिहा पोइ निहार ततो में तेरो दोस्त जो याद रखी छड़जा। जे चमी तो इबादतुन सां यार मिलंदो तॾहिं बि भुलियल आहीं, जेकॾहिं चमी तो अमीरीअ सां यार मिलंदो तॾहिं बि भुलियल आहीं, जेकॾहिं चमी तो दौलत सां मिलंदो तॾहिं बि भुलियल आहीं। हा मिलंदो ज़रूर, कंहिंखे मिलंदो आहे जेको हिन दिल खे पंहिंजे महबूब जे नाम ते क़ुर्बान करे छॾींदो आहे। हज़रत बिलाल हबशिया रंग जो कारड़ो आहे, बे इल्म दुनिया जे अंदर इज्जत मिलंदी आहे इल्म जे करे। बिलाल वटि इल्म नाहे, दुनिया में इज्जत मिलंदी आहे वॾे ज़ात जे करे, नसब जे करे। बिलाल ज़ात में भी को वॾो वॾी ज़ात वारो कबीले वारो नाहे। दुनिया में इज्जत मिलंदी आहे दौलत जे करे, बिलाल वॾी दौलत वारो भी नाहे। मुंहिंजा दोस्त अजीज
दुनिया में जन जन गालन जे करे इज्जत मिलदी आ उन्हन मां काई गाल बिलाल में मौजूद ना है, लेकिन मुझे महबूब मुस्तफा जो केतरो प्यारो आ जो उमैया बिन खल्फ वट कैद लगो पयो आ मस्जिद नबवी में मुझो मदीने जो मीर तो फरमाए तमाम मुस्तफा जी दिल थी चवे त बिलाल खे आजाद कराए जे। दुनिया दीवानी महबूब जेला, दुनिया मस्तानी महबूब जेला, दुनिया प्यार करे महबूब सा उहे दुनिया जा अजीम इंसान जेके मुझा दोस्त जन सा मुझो मुस्तफा करीम पांजे प्यार जो इजहार पाण फरमाए रहो आ। हेडा महबूब मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात बस ऐलान करण जी देर आ। सहाबा जी वडी जमायत मौजूद आ, लेकिन उन सजी जमायत में हिकड़ो अहड़ो भी जवान आ जे जिंदगी जो हिकड़ो ही मकसद आ त कीअं राज़ी थींदो मुझो मदीने जो घोट कीअं राज़ी थींदो। सहाबा सभिनी जो मकसद इहो आ, लेकिन मुझा दोस्त अजीज मकाम मकाम मां गाल के कुटाइंदो हला उन जो नालो चाहे चो उन जो नालो सैयदना हजरत अबू बकर सिद्दीक रदियल्लाहु ताला अन्हा। होडा महबूब रुगी इरादो फरमायो नालो भी कोन कयो त फलाना तू वञ, चयो भी कंहिंखे कोन। अबू बकर सिद्दीक उन जो उन मल पासो ॾेई मस्जिद में नबवी मां निकरंदो आ। अबू बकर सिद्दीक उन वक्त अल्हम्दुलिल्लाह वॾो ताजिर वडी दौलत जो मालिका उमैया बिन खल्फ वटायो ॾिसे त सुहणे बिलाल जो हीणो हाल आ। उमैया बिन खल्फ गाल्हाए रहियो आ बिलाल जे मथा जुल्म जी इंतहा थी चुकी आ। जुबान में ताकत नाहे गाल्हाए सके, उथण जी ताकत नाहे। जुर्म कहिड़ो आ मुहब्बत कई थी मदीने जे साईं सां, बियो कोई जुर्म ना है। उमैया बिन खल्फ चवे हिया कर चवे तो कुछ भी कोन कंदुस जान मुस्तफा करीम ता कुर्बान। अजीजा ने मन उमैया बिन खल्फ जेडी मल होश में आयो आ बिलाल, बिलाल के तो चवे गाल बुध छा मिलियो थई सुणे महबूब मोहम्मद सा प्यार कंदे हाल दिस कहिड़ो थी वयो थई। को पुछण आयो थई, को दिसण आयो थई, मां हाणे भी तोखे चवां थो उन महबूब मां हथड़ो कढ उन सा प्यार दे मुझो थी पोही सजी दौलत तुझी निहारे। बिलाल चवेस तो हेडे आ छा तो चवेस जुबान में ताकत ना है, आवाज न तो करे सके, इशारो देस तो हेडे आ। उमैया बिन खल्फ सोचो शायद मुझी गाल हिन के समझ में अचे वैया। जै वक्त में उमैया बिन खल्फ आयो चवेस तो हेठ थी, हेठ थियो आ चवे तो कन्न ओरे कर। जडे कन्न ओरते कई चवेस तो दे खबर कदे प्यार कयो थई या कोन कयो थई। उमैया बिन खल्फ गाढ़ो थियो बाह में, हेडी तोखे तकलीफ हेडी तोखे मुसीबतूं वरी भी पुछी तो त प्यार कयो थई या कोन कयो थई, तुझो मकसद चाहे जे इहो ही त मुझो मकसद आ। जे प्यार करी है त खबर पवई है त प्यार छा थींदो। उमैया बिन खल्फ जे ज़हन में गाल आई आखिर हिन का पुछा त हिन जो मकसद कहिड़ो आ। वेही रहियो आ हेडो उमैया बिन खल्फ वेही रहियो आ, तानो ॾेई हिन खे त तुंहिंजी पोइवारी कंहिं कान कई आ। होॾां मस्जिद नबवी में मदीने जे ताजदार ऐलान कयो त बिलाल खे आज़ाद कराइणो आ। होॾां सुहिणो अबू बकर सिद्दीक हज़ारे दिरहम दीनार खणी निकितो आ, पंहिंजा हसीन गुलाम वठी निकितो आ। हेॾो उमैया बिन खल्फ सुहिणे बिलाल सां ॻाल्हियूं करे रहियो आ। ओ मुस्लमान दीन इस्लाम जे तारीख़ दे त निहार जेडी मल उमैया बिन खल्फ वेठो बिलाल के चवे तो दे खबर ही तो के लठियूं थियूं लगन असर थिए थो या नथो थिए। त बिलाल हिन दे निहारे चवे तो न, चवे तो ही तो सा टांटन जा चुटका था देऊ असर थिए थो या न, चवे तो त को नथो थे। बिलाल के चवे तो छा तू इंसान नहीं, चवे तो इंसान हा पो तो ते असर छो नथो थे। त बिलाल हल्की मुरकल पन ते रखी चवे तो इहो ही त जुमलो थो चवे त तो प्यार कयो ही कोने को प्यार करी हा त खबर पवई हा। तू लठियूं हणंदो हई मुझे नज़रुन जे आडो मदीने जो ताजदार चवींदो आ। तू लठन हण में मस्त हूंदो हई मां यार जे दीदार में मस्त हूंदो हा। छो त जेको जैसा प्यार कंदो आ उनके खबर होंदी आ त प्यार छा थींदो आ। अजीजा ने मन किस्से मुख्तसर करे अञा उमैया बिन खल्फ वेठो आ। एडा सुहणो सिद्दीक अकबर अबू बकर सिद्दीक सुहणो अची वयो आ। बेहतरीन
हसीनो जमील गुलाम भी वठी आयो आहे जेको उन जो मैनेजर जे हैसियत में कम कंदो आहे उनखे बोठियो ऐ उमैया जी अबू बकर जी गाल बुध मां चाहियां थो त मूंसां सौदो कर जी हाँ मां सौदो करण लाइ तैयार पर छाजो सौदो कंदे चवे तो सौदो कर कहिड़ो चवे तो ही बिलाल मूंखे ॾे जी छा कंदे बिलाल खे रंग जो कारो आहे बेकारा मारे मारे बेहाल करे छॾियो थमास इन में त काई सलाहियत बाक़ी न आहे इन के तू वठी छा कंदे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ तवजह कजा सोणो अबू बकर सिद्दीक तो चवे तुंहिंजी निगाह बिलाल जे रंग जे मथां आहे मुंहिंजी निगाह यार जे प्यार जे मथां आहे आए उमैया मुखे बिलाल खपे चवे तो खपे त सौदो कर इहो जेको तुंहिंजो हसीन जमील गुलाम जी इहो मुखे दे छो त पढ़ण जो भी होशियार आ लिखण जो भी होशियार आ कारोबार संभालण जो भी होशियार आ हे बिलाल तोखे थो ॾियां सुणे अबू बकर सिद्दीक अर्श दे निहारे चयो अल्हम्दुलिल्लाह आए उमैया हे त तो मुखा हिकड़ो गुलाम घुरियो आ पर मुखे खुदा जे इज्जत ऐं जलाल जो कसम अज अबू बकर खां सभई गुलाम घुरी हां 1000-10,000 दिरहम भी घुरी हां त अबू बकर ॾींदे देर कोन करे हां पंहिंजे मुस्तफ़ा जे आशिक खे आज़ाद कराए पोइ वञे हां तवज्जह कर मुसलमान इस्लाम जे तारीख़ जे मथा गौर कर सैयदना अबू बकर सिद्दीक ये जो चयो उमैया बिन खलफ जो दिमाग खुली वयो हे मां त घाटे जो सौदो कयो आहे मूंखे त सौदो अञा मज़बूत करणु घुर्जे मूंखे त अञा सौदो नफ़े वारो करणु घुर्जे जी मैं अबू बकर मूं तोसां भोग कयो मां बिलाल खे थोरे छॾींदुसि इते 4 माण्हू गॾु थी विया ऐं उमैया ज़ुबान जो पको थी जेको मां मुसलमान थोरे आहियां जो ज़ुबान जो पको हुजां तवज्जह कर छा चयो उमैया बिन खलफ जी मां मुसलमान थोड़ी हाँ जो जुबान जो पक्को हो जा यानी काफर भी इहो इकरार कंदा होया काफर भी इकरार कंदा होया त जेको मुसलमान हुंदो आ ओहो जुबान जो पक्को हुंदो लेकिन ऐ मुसलमान जेकर इहो सवाल तोखां कयां कलमो त पढ़ी थो आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे उम्मती हुजण जी दावा त करी थो पंहिंजे जुबान ॾे निहार तुंहिंजे जुबान जो छा हाल आहे छा पंहिंजी जुबान करे पूरी कंदो हई हरगिज़ न नंढड़े नंढड़े मफ़ाद जे ख़ातिर पंहिंजा वाइदा टोड़े छॾींदो हई विसरी वेंदो आहे तोखां त मूं वाइदो कहिड़ो कयो आहे यादि रखी छॾियो वाइदो उहो कयो अल्लाह जो क़ुरान थो फरमाए व औफू बिल अहद इन्नल अहद कान मस्ऊला अल्लाह जो सुनो कुरान करीम फरमाए रहियो आहे वाइदो उहो कयो जेको वाइदो पूरो करे सघो अटकली न बणजो पंहिंजे पाण खे मोतबर न समझो सोभर न समझो कीअं ठगी करे वियासीं कर ठगी केतिरी कंदे केस ताईं कंदे हिकिड़े ॾींहुं इहा दुनिया दौलत जंहिंजे करे ठगी थो करी सभु हिते छॾे अकेले सिर सिधो थी हली तख़्ते ते सुम्हणो थिए मौलवीअ जी मर्ज़ी आहे कपिड़ा हितों फाड़े लाही आहे हितों लाही जंहिं औलाद जे लाइ राति ॾींहं विञाई थी न ओ नौजवानो हो मुसलमानो गौर त कयो राति ॾींहं वई आहे हली छाजे लाइ थो करी बचन लाइ मूंखे जवाबु ॾियो जॾहिं न केरु मरी वेंदो आहे ॿुधायो त कहिड़ा पुट आहिनि जेको थी पीउ खे गुस्ल ॾियारींदा आहिनि को हिकिड़ो थो थी जवाबु ॾे ओ मुसलमानो हिन दुनिया जे बेवफ़ाईअ खे समझण जी कोशिश कयो जंहिं बचन जे लाइ राति ॾींहं विञाई थई पंहिंजे क़बर जो ख़्याल न कयई ख़ुदा जे रज़ा जो ख़्याल न कयई मुस्तफ़ा करीम जे रज़ा जो ख़्याल न कयई बच्चा 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 ही बि कयां सुभाणे मुंहिंजे बचन खे को मयार न ॾे बेशक तोखे मनो कान्हे का बचन जो फ़िक्र करी थो पर हिकिड़ो फ़िक्र पंहिंजो बि कर जेको अकेलो हली मासूम शाह जे मुक़ाम में सुम्हणो अथई उते तूं जा बच्चा तो सां गॾु कोन हलंदा चमी थो त बच्चन वटि फ्रिज न हूंदी माण्हू मयारूं ॾींदा बच्चन वटि एसी न हूंदी माण्हू मयारूं ॾींदा क़बर में बि मुक़ाम में बि हिकिड़ो ॻोठु ठहियल आहे अकेलो तूं कोन वेंदे जॾहिं तोखे दफ़न कंदा ज़रा सोच उते बि जवान सुता पिया आहिनि जे ख़ाली हथे वेंदे त उहे बि तोॾे ॾिसी को चङा कलमात कोन चवंदा सुञो आयो आहे छा खणी आयो आहे सुञो पाड़े में ईंदो आहे त सभई परेशान थी वेंदा आहिनि पर जे सुखियो पाड़े में ईंदो आहे त माण्हू ख़ुशि थींदो आहे यार सुखियो आयो आहे कान का भलाई थी पवंदी क़बर में वञी त सुञो थी
थी न वञ सुखियो थी वञ कब्र में सुखियो कीअं थींदे दुनिया में दौलत हुंदई त सुखियो ज़मीन हुंदई त सुखियो मिल्कियत हुंदई त सुखियो पर कब्र में जेकॾहिं मुंहिंजे मुस्तफ़ा करीम सां सचो निस्बत ऐं नातो हुंदई त तो जहिड़ो सुखियो ॿियो आहे ई को न को अजीज़ाने मन अर्ज पे कयुम टाइम थोरो आ बिरादर में मौक़ो होंदो आ कॾहिं कॾहिं लेकिन याद रखो भत सदाई पिया खाइबा हन ही जेके घड़ियूं वेठा आहियो न ही जेके घड़ियूं वेठा आहियो न अल्लाह जो क़ुरान ॿुधाई हिननि घड़ियुनि जो मक़ाम छा आहे हिननि घड़ियुनि जो अजर छा आहे जेके घड़ियूं तूं हिते वेठो आहीं ॿुधो रब जो क़ुरान इन्नल्लज़ीन यख़शौन रब्बहुम बिल ग़ैब लहुम मग़फ़िरतुन व अज्रुन कबीर मुझे बेनियाज़ रब फरमायो कह फरमायो बेनियाज़ रब फरमायो ओ मां अल्लाह सां अण ॾिठो सौदो करण वारा अण ॾिठो सौदो करण वारा न जन्नत ॾिठी अथऊं न जहन्नम ॾिठो अथऊं न ख़ुदा ॾिठो अथऊं न जहन्नम जो अज़ाब ॾिठो अथऊं न जन्नत जा मज़ा ॾिठा अथऊं अण ॾिठे 1400 साल अॻु मदीने जे ताजदार फरमायो अल्लाह हिका 1400 साल गुज़री विया अॼु बि तो असां चयो त अल्लाह हिकु आहे 1400 साल अॻु मदीने जे ताजदार फरमायो क़ुरान जी महफ़िल रहमत वारी आ ज़िक्र जी महफ़िल बरकत वारी आ दुरूद सलाम जी महफ़िल बरकत वारी आ 1400 साल गुज़री विया मुझे मुस्तफ़ा करीम जे हिक हिक अल्फाज मुबारक दे निहार हदीस मुबारक चवा उन दे निहार 1400 साल गुज़री विया मगर उन जूं बरकतूं अॼु बि दुनिया खे रंग लाए रहियूं हने जंहिं महबूब जो नालो ॿुधण सां 1400 साल बाद में अज भी मुझे मुस्तफ़ा जो नालो बुधण सा जिस्म में अजीब कैफियत पैदा थी थे जे नाले जो असर 1400 साल बाद में भी एडो ताकत वारो आ बुधाए तो उन महबूब मुस्तफ़ा जो दीदार केडो न ताकत वारो हुंदो गाल तवील न थी वने मौजू घणो टिड़ी न वने तो मुझा दोस्त अजीज मां क्लोज कंदे मौजू के मां मोटा तो मां अर्ज पे कयो तो मुझा दोस्त औलाद जी बेवफाई जी इंतहा दिस औलाद जे बेवफाई जी इंतहा दिस जे ला चवंदो ही बि कया ही बि कया ही बि कया पर जडे तुझे जिस्म मां अल्लाह जो अमर थियो इज़राइल अलैहिस्सलाम आयो ऐं तुझो रूह परवाज़ करे वयो अज तुझो बच्चो केडो भी प्यारो हईस केडो भी दादलो आ रोए थो मन के भाकुर पाए थो ओछंगरू दे थो ताहू कूकू करे थो मगर जवाब दे पांजे पीउ के गुस्ल ॾियारण ला तैयार नाहे तख्ते ते सुमारे मौलवी के तो चवे वारो कर बाबे के गुस्ल दे ओ दोस्त अजीज गौर कर उन मल औला जे करे ओ पीउ जाग ताकतवर हुजे त बच्चे जे गले में हथ विझी चवे दौलत मुझे जो मालिक तू थे बंगलन जो मालिक तू थे जमीनन जो मालिक तू थे अज मुखे सिंगारण जो टाइम आयो त मौलवी जे हवाले छो थो करी जवाब दे छाजी वफा है काई वफा कान्हे का वफादार आहे तो खुदा ऐं मुस्तफ़ा ओ मुसलमान बेवफा सा प्यार करण वारा वफादार खुदा ऐं खुदा जे महबूब सा प्यार कर मौलवी जाडो तख्ते ते तोखे सुमारे छॾे पाण परे थी छो न थो अबे खे तड़ ॾियारी डिॼां थो मता रात जो ख्वाब में अचे वहड़े वा जवान पुट हुकुम कहिड़ो आहे शरीयत जो गुस्ल ॾियारण जे लाइ माउ खे धीउ गुस्ल ॾियारे सभ खां अफ़ज़ल पीउ के पुट ॾियारे सभ खां अफ़ज़ल वेझो करीबी रिश्तेदार भाउ ॾियारे भाइटियो ॾियारे मां तोखां थो पुछां जेॾी महिल न पुट पंहिंजे पीउ खे गुस्ल ॾियारींदो हुजे उहो बि आख़िरी गुस्ल ॿुधा उन जूं अखियूं आलियूं हूंदियूं या न हूंदियूं जवाब ॾे हुन जे दिल में पंहिंजे पीउ जे लाइ दुआए मग़फ़रत हूंदी या न हूंदी जवाब ॾे
भला जेडी मतलब मौलवी साहब गुस्लो ॾियारे खुदा न करे क्रिकेट जो शौक़ीन हुजे ऐं पोइ तंहिंखां क्रिकेट जी रांदि हलंदी हुजे अल्लाह न करे छो त अल्हम्दुलिल्लाह अॼुकल्ह शौक़ु तमामु घणो थी वियो आहे जेकॾहिं क्रिकेट जो मौलाना साहब शौक़ीन आहे ऐं पोइ त इंडिया पाकिस्तान जी रांदि हली रही आहे तो वारो बाबो हुन जे आॾो संदुल ते सुतो पियो आहे गुस्ल ॾियारण लाइ मूंखे जवाबु ॾे ख़ुदा जो कसम खणी थो तोखे चवां मूंखे ईमानदारी सां जवाबु ॾे मौलाना गुस्ल त तुंहिंजे बाबे खे बि ॾियारींदो ॿुधाए त हुनजी दिलि हुन चौके ऐं छके में हूंदी या तुझे बाबे जे मग़फ़िर जे दुआ ला हुंदी जवाब दे मुसलमान जवाब दे खुदा जो वास्तो थई सब खां पहिरीं हर औलाद पंहिंजे औलाद के दीन जी एतरी तालीम त दे जो सुभाणे तू मरी त तुझो औलाद तोखे गुस्ल त दे यार बिन जे हथ च इहा है औलाद जी वफा इहो आहे औलाद जो प्यार जंहिंजे लाइ सॼी ज़िंदगी अर्पे छॾी अथऊं ही बि कयूं बेशक कर तोखे करण खां कंहिं झलियो आहे पर कुझु पंहिंजे लाइ बि त कर न तुझे जिस्म जो तुझे मथा कोई हक ना है अल्लाह ताला पंहिंजे पनाह में रखे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मौजू तवील थी वेंदो हिन वक्त त अहिड़ी व्याज जी बाहि भरी चुकिया हो मुंहिंजा करीम रब पंहिंजे पनाह में रखजा व्याज खोर एडो बदनसीब आहे कायनात जो एडो बदनसीब इंसान आहे जो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ पलीत जानवर भी रब खां पनाह घुरंदो आहे मौला सुबुह सां इहो मुर्तद मुंहं में न पए मुसलमानो व्याज खां बचो अल्लाह ताला कुरान करीम में गरीबन जी मदद करण लाइ चयो अल्लाह ताला कुरान करीम में मुझे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा गुलामो अम्मा खदीजतुल कुबरा रदियल्लाहु ताला अन्हा जडे मुझे मुस्तफा करीम सा शादी थी करे 80,000 उठन जी मालिकाणिया हुन जा 70-80 वगा कपड़न जा सोन जे धागन सा सिबिया पया हन जन थामन में खाईंदी आ ओहे थाम भी सोना हन मुझे मुस्तफा करीम जे निकाह में अचण खां पोइ सब कुछ अल्लाह जे राह में कुर्बान करे थी छॾे तोखे इए कोन थो चवां त तू पंहिंजो सब कुछ अल्लाह जे राह में कुर्बान कर मामूली हमको नथो खपे तुझो क्या देगा दौला जिसको देने वाला हो मेरा मौला लेकिन तोखे चवां तो पंहिंजो ख्याल कर अल्लाह जे मखलूक जो ख्याल कर ओ व्याज वठण वारा तौबह कर ॾाढो ॾुखियो थई पंहिंजे माज़ीअ ॾे निहार जॾहिं तो वटि कुझु बि न हुयो पंहिंजे पाण खे इन जगह ते रख तुंहिंजा बच्चा अगरि बुखारा हुजनि ऐं तूं उन ॾे वञी जंहिं वटि 100 बोरियुनि अन्न जी लाट लॻई पई हुजे तूं हुनखे चवीस त मूंखे हिकिड़ी बोरी ॾे चवे ॾींदो सही पर 2 बोरियूं ॾींदे त पोइ ॾीं ॿुधाए त तुंहिंजे अंदर में छा गुज़रंदो ओ मुसलमान हिन वक्त खास करे हिन वक्त अगर कहीं बुखायल खे कहीं पेट भरे मानी खाराई अगर कहीं नंगे खे कपड़न जो वगो पारायो अगर कहीं दुखायल खे कहीं खुश कयो खुदा जो कसम खणी तो चवा मुझो रब दिसी रहो आ 100 साल जे इबादत खां भी इहा दुआ वधिक कम वारी इंसान जो कदर कर इंसान जो कदर कर शय जी अहमियत कान है इंसान जी बड़ी अहमियत याद रखी छद 5 करोड़न जी गाड़ी वठी छद इंसान हथ न लाए त जंग जी बर्बाद थी विंदी दुनिया जा अजीम फ्रूट हन इंसान हथ न लाए त कीड़ो लगी विंदो शयूं कीमत वारियूं न हन कीमत वारो इंसान आ जेकर तो वट उन जो कदर ना है त तो जड़ो बेअदब बेकदर बियो आहे ही कोन को त मुजा दोस्त अजीज मौजू घणो टिड़ी वयो मुखे चंद मिनट वाप मोटी अचा गाल करण जो मक़सद सिर्फ इहो हुयो त सौदो करणो आ करे बि सब को पियो पो हिकड़ो हिते सौदो थो करे हिकड़ो हुतों जो सौदो थो करे याद रखी छॾ जंहिं हितों जो सौदो कयो आ न मुझे रब उनखे भी मायूस कोन कयो आ जंहिं होॾों जो सौदो कयो आ न उनखे भी रब मायूस कोन कयो आ फर्क इहो आ जंहिं रुगी हितों जो सौदो कयो आ उनखे रुगी हितों जा बेनिफिट्स मिली चुका पर जंहिं हितों जे गाल के आडो रखी हुतों जो सौदो कयो आ रब उनखे हुतों जो नफ़ो त ॾिनो आ पर हिते भी रब उनखे इज्जत वारो बनाए छॾियो आ अजीजा ने मन मोटी अचा पंहिंजे मौजूअ ते गाल घणी तवील थी वेंदी खास टॉपिक आहे अब्बो ऐं अम्मा छो त अॼु मियां दीदार हुसैन इमदाद हुसैन हाजी अब्दुल हलीम ऐं उन जे ॿियनि भाइरनि पंहिंजे बाबा जे मग़फ़रत लाइ हीअ महफ़िल सजाई आहे क़ुरान जी महफ़िल ख़ैर कयो आहे अचो त ॾिसूं अल्लाह जे क़ुरान में छा अल्लाह जे क़ुरान अहिड़ी इजाज़त ॾिनी आहे अल्लाह जे क़ुरान एड़ी इजाजत दिनी आ त तव्हां पंहिंजे मरीज़नि जे लाइ माण्हू गॾु करे ऐं दुआऊं घोरो ऐं घुरायो अचो त रब जो क़ुरान पढ़ा अल्लाह जे सुहिणे कलाम मुक़द्दस जे तरफ़ तवज्जो कर मुझे बेनियाज़ रब फरमायो वक़ुर रब्बिरहमुहुमा
बयानी सगीरा। आखिरी हिस्सो आयत जो पढ़ियो थम, अञा पोइते ब आयतूं ग़ालिबन मुकम्मिल बीठियूं हन जेके अबे ऐं अम्मा जे शान में इन आयत जे हिस्से जो मक़सद ऐं मफ़हूम बयान कयां। मुंहिंजो बेनियाज़ रब, मुझो बेनियाज़ रब पांजे महबूब रहमतल लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम के फरमाए रहियो आ, ओ मुझा महबूब कलाम मां खुदा जो हुजे, जुबान तो मुस्तफ़ा जी हुजे, मुझे बानड़न के बुधाए त पांजे अब्बे ऐं अम्मा जे ला मां रब खां दुआ कीअं घुरबी आ। तवज्जो कजा नौजवान, अहम नुक्ते जे तरफ मां पियो वधा। हा अल्लाह भा जे ला दुआ भी सेखारी आ, अबे अम्मा ला भी दुआ सेखारी आ, भा जे ला दुआ कम पाए ना। अल्लाह फरमायो रब्बना ग़फिर लना वलि इख़्वानिना अल्लज़ीना सबक़ूना बिल ईमान। मुझे बेनियाज़ रब फरमायो दुआ घुरो, ओ असांजा पालनहार असांजे उन्हनि भाइरुनि खे मुआफ़ कर जेके असां खां अॻु में ही दुनिया छॾे विया आहिनि। नंढड़ी गाल क्लियर कयां, उन्हनि वेचारनि सादड़नि माण्हुनि खे सम्झाइण चाहियां जेके चवंदा आहिनि मर गया मरदूद, कुझु बि कम जो कोन्हे, ॾाढो भुलियल आहीं, वक़्तु हुजे हां अॼु तोखे साबित करे ॾियां कोई मरंदो नाहे, कोई भी मरंदो नाहे। कंहिं तोखे चयो आहे त केरु मरंदो आहे? मुसाफ़िर खे सफ़र करण वारे खे मुअल कोन चइबो आहे। इंसान मरंदो ई नाहे, मुसलमान त छा मोमिन त छा, पर मां तोखे ॿुधायां त काफ़र भी पंहिंजे क़ब्र में जेरो हूंदो आहे, मुनाफ़िक भी पंहिंजे क़ब्र में जेरो हूंदो आहे, अज़ीज़ान मन मोमिन भी पंहिंजे क़ब्र में जेरो हूंदो आहे। कीअं जेरो हूंदो आहे, छा जे लाइ जेरो हूंदो आहे? ॻाल्हि तवील आहे, हिकिड़े जुमिले में अर्ज़ करे वञा। मुनाफ़िक ऐं काफ़र क़ब्र में इन जे लाइ ज़िंदह हूंदो आहे त हू बाजे बेफ़रमाननि जी, अल्लाह जी बेफ़रमानी कयईं, सुहिणे नबी जे अहकामात जी बेफ़रमानी कयईं, क़ब्र जो अज़ाब चखे। मोमिन क़ब्र में इन जे लाइ जेरो हूंदो आहे, सॼी ज़िंदगी अल्लाह ऐं अल्लाह जे सुहिणे हबीब जी ताबेदारी कयईं, उन जो सिलो याने जन्नत जी खुशबूअ जा मज़ा क़ब्र में वेठो माणे। अञा तोखे सवलो करे ॿुधायां उन्हनि माण्हुनि खे जिन खे सफ़ा सवलो करे ॿुधायां, चवंदा आहिनि त मरण खां पोइ कुझु कोन्हे। जेॾी महिल न जनाज़े जी मैयत जी नमाज़ जनाज़े जी पढ़ंदा आहियूं त उहो मुअल हूंदो आहे तुंहिंजे नज़र में या जेरो? ॻाल्हायो ॻाल्हायो। जॾहिं जनाज़े जी नमाज़ पढ़बी आहे साह निकिरी वेंदो अथसि या साह हूंदो आहे? साह निकिरी वेंदो आहे। अमर इलाही आहे, अमर इलाही आहे, हुन जे वजूद मां रूह परवाज़ करे वियो। टाइम कोन्हे, तफ़सील केतिरो आहे, मां मुख़्तसिर थो चवां। पोइ जेकॾहिं मरण खां पोइ तुंहिंजे नज़दीक सवाब नथो पहुचे, उन जी जनाज़े जी नमाज़ छो थो पढ़ी? जनाज़े जी नमाज़ में छो थो चई त दुआ वास्ते हिन मैयत जे मरी त हू चुको आहे, जॾहिं मरण खां पोइ को फ़ाइदो थिए ई नथो त पोइ जनाज़े जी नमाज़ मरण खां अॻु में थो पढ़ी या पोइ थो पढ़ी? जॾहिं नमाज़ ई पोइ थो पढ़ी, इन जे लाइ त हिन जी मग़फ़िरत थिए ऐं दुआ वास्ते हिन मैयत जे, जॾहिं उहा दुआ उन जे मैयत लाइ थिए थी, उन जी बख़्शिश थिए थी, तॾहिं त नमाज़ थो पढ़ी। जॾहिं तुंहिंजी पढ़ायल मुला नमाज़ हुन जी मग़फ़िरत कराए थी त छा क़ुरान करीम जी तिलावत हुन जी क़ब्र में बख़्शिश कान कराईंदी छा? ॻाल्हि तवील आहे, इन करे मुलाणे मसाले खे खुदा पंहिंजे पनाह में रखे। मां अर्ज़ पे कयो, जॾहिं क़ुरान करीम जी इहा आयत नाज़िल थी, अल्लाह जे ज़ात फरमायो, जॾहिं मां रब खां अबे अम्मा जे लाइ दुआ घुरो, कंहिंजे लाइ जेको माउ पीउ सां ठहियल आहे उहो चवे अबे अम्मा जे लाइ,
थोड़ा मानू ठहल बाकी सब नाराज हो बुधाई थो त अबे अम्मा सा नाराज पे जो आखिरी अंजाम चाहे ऐं जनते अबो अम्मा राज़ी हन उनन जे ला बहार चाहे बुधाई थो इए कोन उथंदुस मौजू इहो आ इन मौजू के जरूर खणंदुम अजीजा ने मन मुझे सुने करीम रब जा बाना नमाजी नमाज पढ़ंदो ही छा जेला त रब राज़ी थे जवाब दे रब राज़ी थे त जन्नत मिले मौलाना साहब दाढ़ी रखंदो ही छा जेला खुदा राज़ी थे त जन्नत मिले हज कंदो ही छा जेला खुदा राज़ी थे त जन्नत मिले उम्रो कंदो ही खुदा राज़ी थे त जन्नत मिले तू जन्नत जे शौक में सब कुछ कंदो आ आधी जो सियारे में उठी तहज्जुद जी नमाज पढ़ंदो आ रब राज़ी थे त जन्नत मिले तू जन्नत जे इश्क में इबादत कंदो आ लेकिन जरा गौर कर कदे सोचो भी कोन थई त मुझे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जह जन्नत के तू मक्के में थो गोली जह जन्नत के मदीने में थो गोली जह जन्नत के मस्जिद में थो गोली मुझे मदीने जे सही फरमायो अल जन्नतु तहत अक़दामिल मदीने जे साईं फरमायो जन्नत अमड़ जे कदमन जे हेठवा काथे या जन्नत जवाब दे अल जन्नत तहत अक़दामिल उम्महात गौर कर मुझे साईं इए कोन चयो त जेका मोमिन्याणी मावा उन जे कदमन जे हेठों जन्नता मुझे साईं इए कोन चयो त नमाज़न जे पेरन जे हेठों जन्नता मुझे साईं इए कोन चयो जेका रात दी कुरान थी पढ़े उन जे कदमन जे हेठों जन्नता न न मदीने जे ताजदार फरमायो हर बच्चे जी जन्नत मां मुस्तफा ऐलान थो कयां त उन जे अमड़ जे कदमन जे हेठवा अगर दुनिया जे अंदर जन्नत दिसण थो चाही दुनिया जे अंदर जन्नत दिसण थो चाही जन्नत जे दरन के चुमण थो चाही न हेडे वञ अम्मा जा वञी कदम चुम जन्नत हजरत बायजीद बुस्तामी रहमतुल्लाह तआला बचपन खां ही खुदा जो सालिह बानो गाल सफा शाट तो कया अम्मा जी बच्चा बह कहन मुझे मथा अल्लाह के राजी कया अम्मा के राजी कया हा बच्चा पर मुझी अम्मा बकम मुखों कोन थींदा हाणे हुकुम कर तोखे राजी कया या पांजे रब के राजी कया बच्चो पांजे मां खां पुछी रहो आ मां मावा इजाजत दे थी बच्चा मु तोखे माफ कया मेड़ई हक वञ पांजे करीम रब के राजी कर हजरत बायजीद बुस्तामी सुनो अमड़ के छड़े तो घर छड़े तो 12 साल रातिन जा अल्लाह जे जिक्र जे मौज में जंगल जबल वने तो वसाइंदो खुदा जे जिक्र जे मौज में घुमदो अचानक जॾहिं रात थी अहिड़ी जगह ते पहुतो उहो गोठ बियो न हुयो बुस्ताम जो गोठ अबाणे गोठ पहुची वियो जी माते अबाणे गोठ पहुची वियो हां दिल में ख्याल कई रात जो टाइम भला छो न आयो जो आया अमड़ जा कदम चुमी पो वञा अचे दरड़े ते वेठो रात जो टाइम अकुल चवेस त दर ठड़का अमड़ के जागा पर मुझा दोस्त अजीज इश्क चवेस बायजीद सजी जिंदगी जे जी जल जी खिदमत कान कयई उन जी निंद्र छो थो फिटाई इए न कर दरड़े ते टेक ॾेई वेही रहियो अमड़ जी निंद्र नथो फिटाए बायजीद बुस्तामी रहमतुल्लाह तआला अलैह दरड़े ते टेक ॾेई वेठो आ त मुजी जी जल अम्मा जेडी मल निंद्रड़ीअ मां उथंदी मां उन जी जल अम्मा जे खिदमत में हाज़िर थिया कुछ रात जो हिस्सो गुजरियो अंदरों नालीअ मां पाणीअ जो आवाज आयो पक थियस त मुजी जी जल अम्मा हींअर तहज्जुद जे नमाज ला उथिया ओ मुसलमानो कदे रात जो जाग त लगई भाग रात जो आधी ते टीवियूं ॾिसी फिल्मूं ॾिसी माशाअल्लाह औलाद के भी टच स्क्रीन वठी दे भली गाला मता जे मौलाना सड़े तो मुंह वट भी आहे गाल सड़न जी काने का लेकिन
गाल उन जे गलत इस्तेमाल जी आ औलाद के वठी जरूर दे पर चेकिंग बैलेंस जरूर रख दिसंदो भी कर त तुंजो औलाद करे छा थो किथे इए त कोन थो करे त तुंजे खरीद करे दिनल शय मा हु पांजे खुदा का परे थी रहियो आ पांजे औलाद जे मथा बैलेंस रख आधी रात जो उथी उथंदे कदे सोमणी पड़ी सुमंदे त तहज्जुद ते सुजागी थींदी पर जे बारे ते हेडा दोडा पटे वेठो दिसंदे पो मौलवी साहब वारो कर तावीज़न वारन बे ऋण बारे दिना हन अल्लाह ताला मुआफ़ फरमाए अल्लाह ताला मुआफ़ फरमाए असा जे मुआशरे जो इहो हाल आ पेट में सूर थियो तावीज़ मथे में सूर थियो तावीज़ चेल में सूर थियो तावीज़ कह विधान फलानी मूसा ठहल काने इने विधान फलाणो मूसा ठहल कोने उन्हें विधान कारोबार में नफो थियो दुआ है अम्मा जी नुकसान थियो पाड़े वारे जा तावीज़ ओ खुदा जा बाना खुदा जो खौफ कयो पांजे औलाद के केड़ी तरबियत दई रहा हो पांजे औलाद जो मुस्तकबिल बर्बाद कर रहा है ओहे शख्स जन जो औलाद एड़ी थ्योरी ते हली रहो आ जन जो औलाद इन सिस्टम ते हली रहो आ खुदा जी जात बका जात आ पांजे औलाद जी तरबियत कयो पांजे औलाद के बजाय इन जुल्म वारी स्टेशन जे बजाय पांजे बच्चन के सेखारियो त मुश्किल ऐ मुसीबतों खुदा जो कुरान में वायदो आ बुध कुरान वलनबलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफ वल जूइ व नक़्सिन मिनल अमवालि वल अनफुसि वस्समरात वबश्शिरिस साबिरीन अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो मां आजमाइंदो हां केडी मल दौलत दही आजमाइंदो हां केडी मल दौलत खसे आजमाइंदो हां केडी मल सेहत दही आजमाइंदो हां केडी मल सेहत खसे आजमाइंदो हां केडी मल औलाद दही आजमाइंदो हां केखा औलाद खसे आजमाइंदो हां आजमाइश रब जे तरफ का तू चवी त तावीज़ पइजी विया खुदा जो खौफ कर खुदा जो खौफ कर जेडी मल मुश्किल घड़ी अचे छा कर तावीज़न वारे ज़ालिम जे पुठियां वञण जे बजाय मुसल्लो विछाए पांजे रब जे दरबार में रोई बगोड़ा गाड़ दिस मुझो रब किए थो तुझो बेड़ो पार फरमाए यो जालिम लिखण वारो तावीज़ न तोखे वेढ़ाइंदो तोखे बर्बाद कंदो तुझे खानदान के बर्बाद कंदो तव्हां दोस्तन जे विच में विछोड़ा पैदा कंदो चंगो थियो अची वे न त तुझो हेठियो धड़ो कम छड़े वने ओ खुदा जा बाना याद रख चंद पैसन जे करे खुदा जे मखलूक के वेढ़ाइण वारा तू मरणो भी अथई कब्र में हलणो भी अथई खुदा ऐं मुस्तफ़ा जादो जान भी ॾियणी थे त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इन बुरिन आदतुनि खां पंहिंजे औलाद के बचायो अल्लाह जे मथां तवक्कल रखो ॻाल्हि चढ़ी आई आहे हिकिड़ी ॻाल्हि करे थो वठां ॻाल्हि मां ॻाल्हि निकिरंदी वेंदी पर अहिड़ो मौक़ो बि सदाईं कोन मिलंदव इहो बि यादि रखी छॾिजो हेड़ो मौको सदाई न मिलंदो आ अल्लाह जे दरबार में जेकर तहां उस में वेठा हो त छांव में मां भी कोन वेठो हां तहां सिर्फ बुधी रहो मां त रात सेवण मां प्रोग्राम करे 1 बजे का बाद में घर पहुतो हां वायदे मुताबिक हिते भी पहुतो हां लेकिन मुझा दोस्त अजीज हे दीन जो पैगाम आ जिंदगी ते कोई भरोसो ना है एक औरता पुत्र हिकड़ो आ धारियन में शादी थी आई आ मिट्र माइट्र कोई भी ना है पंहिंजन जा कुर्ब कंहिंखों बि बुझा कोनन के सभई मौजूद वेठा हो दिसे थी त मुझे बच्चन जो को मुझे नढड़े बचड़े जो हिते कोई मिट्र माइट्र बाकी ना है मुझा अबाणा अलाए काथे रहा हाने सोचे थी त बच्चे जी एड़ी तरबियत कया जो सुभाणे मुझो बचड़ो कंहिंजे आडो मोहताज न थे हिकड़ी गाल बुध खुदा करे इन जे मथा अमल करे विझी हाने छा थी करे उन नंढड़े 4-5 साल बचड़े के जेडी मल पान नमाज जे ला वुजू थी करे अज चवे थी बचड़ा इमदाद हलिया वुजू कर बचड़ो चवे थो मां वुजू छाहे बचड़ा हलिया मूसा गरजी अचे हथड़ा दो मां हथड़ा धोई वुजू कयो अम्मा छो थी करई बच्चा बुधाई थी मां मुसल्लो विछायो बच्चे जो भर में मुसल्लो विछाए बचड़े के चवे थी बचड़ा ही नमाज पढ़ो अम्मा छा जी नमाज पढ़ा छा मिलंदो बच्चा जेको नमाज पढ़ंदो आ नमाज खां पो जॾहिं दुआ घुरंदो आ अल्लाह जी ज़ात उन जी दुआ क़बूल कंदो आ जेकी घुरंदो आ उनखे मिली वेंदो आ हिक मां मासूम बच्चे जी तरबियत करे रही आ
बच्चो तो पूछे अम्मा छा मुझो रब मुखे टाफियूं दींदो हा बच्चा दींदो अम्मा छा मुझो रब मुखे फलाना बिस्केट दींदो हा दींदो मां के खबर आ मुझो बच्चो टाफियूं कहिड़ियूं खाईंदो आ मां के खबर आ मुझो बच्चो बिस्केट केड़ा खाईंदो आ अगवाट वठी रखे थी पान खुदा जे दरबार में सजदा थी करे बचड़ो भी शय जे आसरे सजदा तो करे केड़ी खबर त खुदा केरा केड़ी खबर त इबादत छा थींदी आ शय जे लालच में बचड़े सजदा कया मां हथड़ा खणी चवे मौला मुझे बचड़े जी पारत हुजे नंढड़ो चवे तो अल्लाह साईं मुखे टाफियूं दे मां खणी हुन जे आडो थी रखे मां दुआ घुरी बस कई बचड़े हथ ही करे शय जो आडो ॾिठई हथ विझी चवे तो अम्मा अम्मा जी बच्चा अम्मा अल्लाह साईं मुखे शय ॾेई छॾी अम्मा अल्लाह साईं मुखे टाफियूं ॾिनियूं अम्मा अल्लाह साईं मुखे बिस्कुट ॾिना मां खुश थी करे चवे थी मुंहिंजा मौला मुझे बचड़े जी पारत हुजे तसवुर त कर जॾहिं ॿे पहिरीं पढ़ियूं थिया अञा टे पहिरीं जो टाइम ई कोन थियो ॿार खे शइ जी सिक लगी वञी मां खे बाह में हथ दे अम्मा उथी वुज़ू कर निमाज़ पढ़ बच्चा निमाज़ जो टाइम त अञा कोन थियो आहे अम्मा निमाज़ जो टाइम त कोन थियो आहे पर मूंखे शइ जी सिक त लगी आहे न मां बच्चे जो इहो हाल ॾिसंदे परेशान त कोन हो न प्रोग्राम वारा मां बच्चे जो इहो हाल ॾिसंदे खुश थी थे मुंहिंजा दोस्त नमाज जो टाइम ही कोन थे त अॻे मां खे शइ जे लालच में चवे ॻाल्हि मुकाया अजीब इत्तेफ़ाक़ आहे पाड़े में कज़ियो थी वियो मां ओॾां हली वई सुबुह जो टाइम ॿार नाश्तो करे निकिरी वियो कुझु घड़ियूं गुज़रियूं कज़े में कॾहिं दफ़नाइण में अॻे पोइ थी वेंदो आहे औरत उते वेही रही बचिड़ो रांदि खेॾियो बुख लॻी आयो डोड़ंदो घर ॾिठई दर बंदि लॻो पियो आहे दरड़ो खोल रही पाड़े वारे खां अंदर आयो ॻोल्ही मानी कान्हे का दिल में ख़्याल कई मानी नाहे त छाहे जंहिंखां रोज़ घुरंदो हां हुन खां थो घुरां मां मौजूद नाहे बचड़े देर कान कई पानी खई हाने मासूम बचड़े 5-6 सालन जे वुज़ू छा कयो हुंदो उन पांजे हिसाब सां वुज़ू करे जीअं अम्मा मुसल्लो बिछाईंदी आ इए मुसल्लो बिछाए जीअं अम्मा सजदा ॾींदी आ इए सजदा ॾियण शुरू कई जियां अम्मा सजदा कंदी आ इए सजदा कंदे मुझा दोस्त अजीज हेॾो हथड़ा तो खणे होॾो अल्लाह जे रहमत के जोश तो अचे मुझो बेनियाज रब जिब्राइल के हुक्म तो फरमाए ओ जिब्राइल जी रब्बे जलील अज मुझो मासूम बांधड़ो मां अल्लाह जे दरबार में हथड़ा तो खणे देर न कर अज जन्नत जा खाधा खणी वञ जियां हथड़ा खणे मां रब जे बांधे के वञी पहुचाए जंहिंजो कोई ना है तंहिंजो भी आहे याद रखी छॾ मुसलमान उन नंढड़े बचड़े सजदा ॾेई करे अल्लाह से अम्मा बकाने का बुख ॾाढी लगे जेका भली मानी खारा चवराइण वारो पियो चवरा जन्नत मां ताम अची विया बचड़े ॾिठा मुसलो ते उहा थाम खई वञी खट ते वेही मज़े सां तो पियो खाए जन्नत जे ताम जो मज़ो छा जन्नत जे ताम जो मज़ो छा हुंदो होॾो जीजल अम्मा जेका कज़े ते मौजूद आ उन जे दिल में ख़्याल आयो देर घणी थी वई आ मता मुझे बचड़े के देर थी वञे अम्मा तकड़ी अचे ॾिसे त दर खुलियो पियो आ दिल में ख़्याल कई बच्चो अची वियो आ अंदर जो अचे त बचड़ो मानी खाई रहियो आ मां खां ज़हन मां ॻाल्हि निकिरी वे ॾाढा मारूफ़ मां चवण लॻी ओ पुटड़ा दे ख़बर अॼु वरी कंहिंखां पाड़े मां पिनी आयो आ निहारे चवे तो अम्मा पाड़े वारन खां छो पिन्यो जरूर थमे जंहिंजो खां रोज पिनण सेखारियो थई अज भी उन खां पिनी आयो हां अमड़ के बाह मां वठी वञी मुसल्ले ते बिहारी अम्मा इन मुसल्ले ते वेहण ऐं पिनण तो सेखारियो आ भुख लगी ॾाढी मुझो अम्मा काने का मुसल्ले ते वेही करे यार खे चए मुकरई मां कुर्ब कया न हलिया मुंह भी खाधो आ तू भी खा बच्चे जे सदके मां के भी जन्नत जा ताम नसीब थिया अथनि ओ मुसलमानो तावीज़न तां थिड़ी आयमि पंहिंजे बच्चन के औलाद के इन तावीज़न जे मुसीबत जे बजाय उन्हनि जी तरबियत कयो त मुश्किल घड़ी ईंदी आहे कारोबार में नुक़सान भी थींदो आहे दुख सुख ज़िंदगीअ जो हिस्सो आहे बजाय कंहिं मुल्ले मुलाड़ीअ ॾे तावीज़न वारे ॾे वञण जे बजाय मुसल्लो विछाए पंहिंजे करीम रब जा नफ़ल पढ़ो मदीने वारे मीर ते दुरूद पढ़ो ॾिसो त मुंहिंजो रब बेड़ो पार करे थो या नथो करे
अर्ज पे कई मदीने जे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गाल घणी थी वई इते असा मां जो रोज जो ही कम 3 कलाक 4 कलाक मूला कोई प्रॉब्लम कोने पर किथे यार प्रोग्राम जा धणी न परेशान थी वने उहे वरी सोचींदा त ख़बर ना है छा मामलो आ अज मौलवी को पिस्ता असा वाकई पिस्ता खाई के दिमाग में वडी ताकत है पर तहां के सुबह वाला नाश्तो कयो आला कोन कयो इन करे तहां जो ख्याल कंदे मां वाइंड अप तो कया प्रोग्राम के पाक पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जा उम्मतियो जदे ये आयत करीमा लथी हजरत अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु हुजूर जे दरबार में अर्ज कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह ताला कुरान करीम में अब्बे ऐं अम्मा जे दुआए मग़फ़िरत जे ला हुक्म फरमायो मुझे आका फरमायो हा अबू हुरैरा अर्ज कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अब्बे अम्मा जा दुनिया में जिंदगी में हक हन या मरण खां पोइ बि उन जा हक हन ताजदार मदीना इमामुल अंबिया अशरफुल अंबिया खातमुन नबिय्यीन वल मुरसलीन ताजदार मदीना फरमायो ऐ अबू हुरैरा अब्बे अम्मा जा दुनिया में भी हक हन जडे अबू अम्मा दुनिया छडे वञन उन खां बाद में भी 3 हक अब्बे अम्मा जा औलाद जे मथा मौजूद हन बस या हिकड़ी गाल करे तो मां हथ तो कढा हथ कढंदो मई पर जे तू नारो हणी चवंदे तो मूंखे वेहण खां बि एतराज़ कोन हुंदो तू चो असा तो सहूलत हा चोर हथ कढ दो असा भी समझो पिया अजीजा ने मन तवज्जह कर सोने अबू हुरैरा फरमायो तो मदीने जे साईं कर्ज के मुजा महबूब केड़ा हक भला ये 3 हक त बुधो अब्बे अम्मा जे मरी वजन खां पो केड़ा हन सोने मदीने जे साईं फरमायो पहिरो हक औलाद जे मथा पांजे अब्बे अम्मा जे कफन ऐं दफन जो जल्द खां जल्द इंतजाम करे तू वे ही छो तो अज़ीज़ा ने मन हेडे तवज्जो कयो अज़ीज़ा ने मन मुझे मदीने जे मीर फरमायो अब्बे अम्मा जे मरी वञण खां बाद में दुनिया छॾण खां बाद में पहिरो हक औलाद जे मथा कफन ऐं दफन जो इंतजाम कराइण उहो तव्हां सां उहे जल्दी कंदा हो ॿियो ऐं 3 हक ॿुधो ॿियो हक कहिड़ो आहे मुझे मदीने जे साईं फरमायो अगर तव्हां जो बाबो दुनिया छॾे वियो आहे त उन्हनि जे दोस्तनि सां सिले रहमी इख्तियार कयो उन जे दोस्तन के संभालियो उन जे यारन के संभालियो उन जे मिटन के संभालियो जिते जिते तवा जी बाबे जी दोस्ती आ पांजे हाल आहर उनन सा निभाईंदा अचो दुख सुख में उनन सा गड हलो तवा जी अम्मा साइणा पांजे नानाणन सा कदे भी तलखी न कजो पांजे नानाणन सा कदे झेड़ो न कजो पांजे अमड़ जे करे पांजे नानाणन सा मामाणन सा सुहणो हलजो पांजे अमड़ जे सहेलन सा जिते जिते बुधंदा हुजो उनन सा सिले रहमी अख्तियार कजो यानी उनन सा सुहणो वर्ता कजो इहो तवा सा खां विसरी वेला बाबो वियो दोस्त जानन बाबो जाने 3 नंबर ते मदीने जे साईं फरमायो त 3 हक औलाद जे मथों इहो वा त सुबह शाम पांजे अब्बे ऐं अम्मा जे बख्शिश ला रब खां दुआऊं घुरंदो रहे ताजदार मदीना सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात फरमायो त जेको शख्स सुबह शाम पांजे अब्बे अम्मा जे इना त मरी वजन त पो जिंदा भी अब्बो अम्मा जिंदा या दुनिया छडे विया हन जिंदा उन जे सेहत व आफियत जे ला उन जे बख्शिश ला दुनिया छडे वयो आ उन जे बख्शिश ला ताजदार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको शख्स सुबह शाम दुआ घुरंदो मां मुस्तफा शुअरटी थो दियां त अल्लाह ताला कदे भी उन जे रोज़ी में तंगी कोन कंदो जेके रोज़ी खां तंग हन जन जी रोज़ी तंगा वजीफा पढ़ण जे बजाय तावीज़ वो साईं तावीज़ दी जाला छो कम कोन तो ओ भाड़िया कम कोन हलंदी कम तदे हलंदई अगर अब्बो अम्मा जिंदा थई तो वनी कदमन में किरी पो अगर अब्बो अम्मा दुनिया छडे विया थई तो उन जे ला बख्शिश जो दुआऊं को दिस मुजो रब तुजी रोज़ी खोले तो या नथो खोले मुले जे तावीज़ में तुजी रोज़ी ना है तुजी त जन्नत भी अमर जे कदमन जे हेठों आ जन्नत जो दरवाजो तुझो बाबो याद रखो असा जे मुआशरे में अम्मा सा प्यार कयो विंदो आ लेकिन बाबे के घर जो वध्यल भाती समझो विंदो आ खबरदार थियो अब्बो घर जो वध्यल भाती ना है अम्मड़ जन्नता त बाबो जन्नत जो दरवाजो आ अम्मड़ जन्नता पी जन्नत जो दरवाजो आ जेको मुझा दोस्त अजीज भाग्यो हुंदो आ ओ दीवारू कोन टपंदो आ छित
जंहिंखे टोड़े कोन ईंदो आहे भाग्य जी निशानी हमेशह पंहिंजे दरवाज़े खां घर में ईंदो आहे जेको सालिह बानो आहे रब जो उहो पंहिंजे अमड़ सां गॾु पंहिंजे अबे जी बि इज़त कंदो पंहिंजे बाबे जी बि इज़त कंदो मदीने जे साईं फरमायो अमड़ ॾे हिकिड़ो भेरो खिली निहारण सां मुंहिंजो रब 100 हजनि जो सवाब अता फरमाईंदो आहे एक दफ़ो जी जल अमड़ दे खिली निहार 100 हजन जो सवाब मुझो रब अता फरमाए हिकड़ो दफ़ो बाबा जे मुंह दे खिली निहार रब 10 मक़बूल उमरन जो सवाब अता फरमाए हाने इते जेडी मल महबूब ने ये फरमायो त के एड़ा सहाबी हुआ जन जो अब्बो अम्मा दुनिया में मौजूद न हुआ कहे सहाबी का दाह निकरी वई या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझो त अब्बो भी कोन है मुझी त अम्मा भी कान है मां किए पंजे जीजल अमड़ दे खिली निहारिया मां किए पंजे बाबे दे निहारिया मिशका शरीफ के खोले दिस मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मंजार कब्र वालिदैहि औ अहदुहुमा कुल यौम जुमुअतिन गुफिर लहू कुतिब बर्रा कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताजदार मदीना फरमायो जह शख्स मंजार जह शख्स मौलवी न पीर न अमीर न नेक न सालिह न जह शख्स भी मंजार कब्र वालिदैहि पंहिंजे अब्बे अम्मा जे रुगी कब्र जी ज़ियारत छा कई जवाब रे हे सोहणे इमाम हुसैन रदी अल्लाह ताला अन्हु जा अल्लाह दरजात बुलंद फरमाए जै करबला में कुर्बानियों ॾिनी तो के महरम में अबे जी कब्र याद इंदी है न तो शादी हाब तो याद कोन अचे हैं खबरदार थी अबे अम्मा जे मज़ार ते वक्तन फवक्तन हदीस बुध मुझे आका करीम फरमायो मंजार कब्र वालिदैहि औ अहदुहुमा जह शख्स भी पांजे अबे अम्मा जे कब्र जी ज़ियारत कई या उन्हनि बिन्ही मां कहे हिक जे कब्र जी ज़ियारत कई लफ्ज़ हदीस जा ज़ार ज़ियारत कई कुरान पढ़ण पोआ दुआऊं घुरण पोआ रुगी अबे अम्मा जे कब्र जी ज़ियारत कई कदे कुल यौम जुमुअतिन हर जुमे जे दिहाड़े महबूब साईं फरमायो गुफिर लहू अल्लाह उन जा गुनाह मुआफ़ करे छडींदो रुगी गुनाह माफ़ कोन थींदा आहिनि कुतिब बर्रा अल्लाह ताला उन जो नालो पंहिंजे सालिहन बांधड़नि सां गॾु लिखराए छडींदो आहे अंदाजो लगा नौजवान जह अब्बे अम्मा जे कब्र जी ज़ियारत करण सां रब गुनाह माफ़ करे जह अम्मड़ जे चेहरे दे मुर्की निहारण सां 100 हजन जो सवाब मिले जह बाबा जे चेहरे दे निहारण सां 10 मक़बूल उमरन जो सवाब मिले वो उन अब्बे ऐं अम्मा दे बूथ यो किनो करे निहारी दे बुधा त तुजा बई जहान खत्म थींदा या कोन खबरदार थी मक्के जे सरजमीन ते अगर हिकड़े नफल जे एवज़ लख नफलन जो सवाब आ तो ते गुनाह जो तादाद भी एतरो आ हिकड़ो गुनाह कदो तो लख गुनाह जे जी जल ने रुगी खिली निहारण सां 100 हजन जो सवाब मिलंदो आ उन अमड़ दे अगर बूथ किनो करे निहारी त तुजी इबादत कह भी कम जी काने का हाजी हुजी गाजी हुजी मौलवी हुजी पीर हुजी फकीर हुजी कुछ भी आही जे करे अब्बो ऐं अम्मा तो खां राजी ना आहिनि त तू कुछ भी नाही तुझी काई इबादत कम जी कान्हे का खुदा ऐं मुस्तफा जे दरबार में तू निधन को है तुझो कोई धनी साईं कोने को पर जेड़ो तेड़ो गुनहगार है पर जे जीजल अमड़ तो खां राजी आ दिल पर पीर तो खां राजी आ त मुझा दोस्त अजीज जे करे कंजा हक न खाधा थई त अबे अम्मा जो दुआऊं रब जा हक तुझो माफ कराए छडींदियूं इन में काई शक जी गुंजाइश अल्लाह ताला कुरान करीम में अबे अम्मा दुआ जो हुक्म किए ॾिनो रब्बिरहमहुमा कमा रब्बयानी सगीरा या अल्लाह मुझे अबे अम्मा ते रहम फरमा कुरान जा लफ्ज़ बुध 15 पारे जे दर या अल्लाह ऐ मुझा परवरदिगार मुझे अबे अम्मा ते रहम कर बख्शिश जी गाल काने रहम कर कमा मौला इए मुझे अबे अम्मा ते रहम कर रब्बयानी सगीरा जी नंढड़े लाकू मुझे अबे अम्मा न मुखे तात्यो पालियो ऐं मुते रहम कयो मौला तू बज मुझे अबे अम्मा ते इए रहम कर रब तोखे दुआ सेखारे रहियो आ त पंहिंजे अबे अम्मा जे लाइ हीअं दुआ घुरंदो कर त जीअं नंढड़े लाकू अबे अम्मा बचड़े ते शफ़क़त कंदी आ रब चवे थो मूंखां इए दुआ घुर कीअं शफ़क़त थींदी आ बच्चो 1000 ॾोह करे चे मां चवंदी मुंहिंजो ॾोही कोन्हे
सजी दुनिया चवे तुझो पुत्र मुजरम, मां चवंदी मुझो पुत्र मुजरम कोने को। अल्लाह जो फरमाए तो इए मुखा दुआ घुर, मौला कुछ भी आहे मुझो अब्बो ऐं अम्मा जे उन्हनि बचपन में मुखे बेडो ही करे छड़ियो, मौला अज तू भी उन्हनि जा गुनाह माफ़े उन्हनि खे बेडो ही करे छड़ियो। दोस्तों, अब्बे अम्मा जे मग़फ़िरत ला दुआ घुरण इहा ईमान वारे जी निशानियां, बख्शिश जी निशानियां, रिज़्क़ में बरकत जी निशानियां। अज असांजे दोस्त मियां दीदार हुसैन अब्दुल अलीम ऐं असांजे नयूसी जे चेयरमैन मियां इमदाद हुसैन ऐं उन जे भाइरुनि पंहिंजे बाबा मरहूम मग़फ़ूर अली हसन जे मग़फ़िरत जे लाइ हीअ महफ़िल सजाई आहे। यकीनन अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उनखे त मुआफ़ कंदो इंशाअल्लाह ताला, छो त ख़ुदा जो वाइदो आहे त मां पंहिंजे ॿारनि जूं दुआऊं रद्द कोन कंदो। हिते त 1000 खां मथे माण्हू वेठा हो, मदीने जे साईं फरमाए त 40 जी दुआ पर रब रद्द कोन कंदो आहे। हिते त 1000 माण्हू वेठा हो, अल्लाह ताला उन जी त बख़्शिश फरमाईंदो। पर अॼु मौक़ो मिलो अथई पंहिंजे अबे अम्मा जे लाइ बि दुआ घुर, मुंहिंजे मदीने वारे मीर जे उम्मत लाइ दुआ घुर, अल्लाह ताला उन्हनि जी बि बख़्शिश फरमाए इंशाअल्लाह ताला। हाणे हिकु भेरो अलहम्द शरीफ़ टे भेरा कुल अल्लाह शरीफ़ पढ़ो त दुआ घुरो। मूंखे ॾाढो मज़ो पियो अचे, पर ॾिसां थो पियो जेका कामेटी आहे मुतहर्रिका कुझु ही कोन था सघनि, पर उनजी चुरपुर महसूस कराए थी त साईं हाणे रहम कर, हाणे दुआ घुर इंशाअल्लाह ताला। आयत जी माना रहिजी इन्नल लज़ीन यख़शौन रब्बहुम बिल ग़ैब, अल्लाह फरमाए उहे शख़्स जन अण ॾिठे मूं ते ईमान आंदो, अण ॾिठे मां रब खां ड्रिगा। हिते हेतिरा वेठा हो कंहिं रब खे ॾिठो आहे? अण ॾिठे सौदो आहे, ड्रिगा आहिनि। अल्लाह फरमाए थो लहुम मग़फ़िरतुन, मां अल्लाह हुनखे मुआफ़ करे छॾियो। हिते जेतिरा बि वेठा हो न क़ुर थो चवे, हीर रांझे जो किसो न, लहुम मग़फ़िरतुन मां ख़ुदा हुनखे मुआफ़ करे छॾियो। व अजरुन कबीर, अञा उन्हनि जे लाइ वॾो अजर तयारु कयो अथऊं। उहो कहिड़ो अजर आहे? चओ मौला मदीनो ॾेखार, पोइ भली मार लहन ओजागा अखियुनि जा। हिकिड़ो मिठा हिकिड़े खां 5 मौलूद पढ़ी छॾिया, पर हेॾे हाल जेको ॾिसां पियो थो न, उहो हाल ॾाढो ख़स्ता आहे। भला ॻाल्हि ॿुधो, जेके वाकई चाहियो था त का इश्क वारी मदीने जी हिकिड़ी नात थी वञे, उहे हथ मथे खणनि ॾिसां मां। वाह, दिलियूं बेदिलियूं हथ सभिनी खयो आहे, लेकिन हिकिड़ी ॻाल्हि बसि, हाणे ॻाल्हि ॿुधो। इन हथ खणण जो अजर पहिरीं क़ुर मां तव्हांखे ॿुधायां। मां हथ ख़बर अथव न की चवंदो सुभान अल्लाह चवंदो हथ खणाईंदो आहियां, पर हथ खणाए में छो? अल्लाह जो क़ुर ॿुध, अलियौम नख़्तिमु अला अफ़वाहिहिम व तुकल्लिमुना अयदीहिम व तशहदु अर्जुलुहुम बिमा कानू यक्सिबून। अल्लाह फरमाए क़यामत जो ॾींहुं थींदो, ज़ुबानुनि ते ताला लॻी वेंदा, ज़ुबानूं कमु कोन कंदियूं, हथ गवाही ॾींदा, पेर गवाही ॾींदा। अॼु तो हथ खयो आहे छाजे लाइ? त मदीने वारे मीर जी नात ॿुधां। इहे हथ तुंहिंजा क़यामत में गवाही ॾींदा, मौला कहिड़ो बि हुयो, पर मरहूम अली हसन जे मग़फ़िरत वारे ख़ैर जे मौक़े ते असांखे मथे इन लाइ खयो हुयईं त मदीने वारे मीर जे इश्क जी नात फ़क़ीर पढ़ त ॿुधो, इंशाअल्लाह बेड़ो पार थी वेंदो। अल्हम्दुलिल्लाह, इन सीने जे अंदर 30 पारा क़ुरान करीम जा मौजूद आहिनि। जंहिं बि ॻाल्हि खे इंशाअल्लाह ताला खणंदुसि, उन ॻाल्हि जो दलील अल्लाह जे क़ुरान मां ॾींदुसि इंशाअल्लाह ताला। पर हाणे गर्मी थी वई आहे, मौक़े जे हिसाब सां मां खणी थो चुप कयां, पर हिकिड़ी नात पढ़ां थो। कहिड़ी नात पढ़ां? त जेको इंसान मदीने वारे मीर सां न प्यार कंदो आहे, पंहिंजे महबूब जे मुहबत में, पंहिंजे महबूब जे इश्क में, हिकिड़ो शख़्स हो जेको इंतहाई बीमार थी वियो, जेॾी महिल हाल हीणो थी वियो, सभिनी चयो त वारो कयो डॉक्टर शम्स ॾे खणी हलो। कंहिं चयो त वासवाणी साहब ॾे खणी हलियो, कंहिं चयो त मूं बि कहिड़े पे नाला वरितऊं। जेॾी महिल उन खां पुछऊं ॾे ख़बर तोखे कहिड़े डॉक्टर ॾे खणी हलऊं, उन कहिड़ो जवाबु ॾिनो। कंहिं आशिक़ पंहिंजे इश्क जे बंधन में बंदि कीअं कयो, बसि हिकिड़ो त चवण खां बाद में दुआ कयो। छो था हर हर हकीम ने ॾे मूंखे खणो, चाक थींदुसि मदीनो घुमाए अचो। छो था हर हर हकीमन ॾे मूंखे खणो, चाक थींदुसि मदीनो घुमाए
अचो मुझे दर्दन जिबी का दवा कान आ मुझे दर्दन जिबी का दवा कान आ मुखे आका जे दर्दे पुजाए अचो मुखे आका जे दर्दे पुजाए अचो छो था हर हर हकी मन दे मुखे खणो चाकु थींदुसे मदीनो घुमाए अचो कह जी तमन्ना आयत मथे खड़े माशाअल्लाह मां मदीने दे भी तुसे कंदो रब धनी आहे उम्मीद अल्लाह में ही घणी मां मदीने दे भी तुसे कंदो रब धनी मुखे उम्मीद अल्लाह में घणी जेके हिन साल माण्हू है उमन मदीने वञो जेके हिन साल माण्हू मदीने वञो मुंहिंजो नालो बि तन सां लिखाए जेके हिन साल माण्हू मदीने वञो मुंहिंजो नालो बि तन सां लिखाए अचो छो त मुंहिंजे दर्दन जी बि का दवा कान आ मुंहिंजे दर्दन जी बि का दवा कान आ मुखे आका जे दर ते पुजाए अचो छो था हर हर हकीम ने मुखे खणो चाकु थींदुसे मदीनो घुमाए अचो मां गुलामी सदाई सजण जी दिया उन जे अंगड़ने जिवेगी बुहारी दिया मां गुलामी सदाई सजण जी दिया उन जे अंगड़ने जिवेगी बुहारी दिया दादा मारूफ खैर मुंहिंजो है खैर मुंहिंजो घुरो था सभई जे अगर बस मदीने दे मुखे लड़ाए हलो खैर मुंहिंजो घुरो था सभई जे मगर मुखे मदनीअ जे दर ते लड़ाए हलो छो त मुंहिंजे दर्दन जी बि का दवा कान आ मुंहिंजे दर्दन जी बि का दवा कान आ मुखे आका जे दर ते पुजाए हलो हाजी अब्दुल हलीम मदीने में याद करे या गजल पढ़ जा भी याद भी कजा कड़ो त छोता हर हर हकीम ने मुखे खणो चाकु थींदुसे मदीने घुमाए अचो मां भी पंहिंजे थो दिल खे आथत दिया मां तो उनका मदीने जो खबरूं पुछा कुदरती गाल है जो जैसा प्यार होता है कचरिया थी जा 3 रात हाजी अब्दुल हलीम मोहम्मद जुड़ियल इमदाद आया बस 2 मिनटन खां पोइ मदीने जी जो कचहरी शुरू थी कलाक गुजरी विया छो त जंहिंजो जेॾे दिल हूंदी आहे उनखे यार जे पार जी ॻाल्हि ईंदी आहे मां बि दिल खे तो पंहिंजे आथत दियां मां तो उनखां मदीने जो ख़बर
मां वापस भी को मुझो अहवाल दई उनखे सदाए अचो आयो हूंदो करे उमरो पाड़े मां भी को मुझो अहवाल दई उनखे सदाए अचो छो त मुझे दर्दन जी बीका दवा कन आ मुझे दर्दन जी बीका दवा कन आ मुखे आका जे दर ते घुमाए अचो छो त हर हर हकीमन दे यार मुखे खणो जाको थी तुसे मदीनो घुमाए अचो एक बेरो